अस्सलामुअलैकुम दोस्तों, आऊं आहियां ताममन सिंधी। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल सिंधी ताममन। उमेद कयां थो तव्हां दोस्त ख़ैरियत सां हूंदा वे। दोस्तों, अॼु व्लॉग शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे। जेके बि दोस्त मूंखे यूट्यूब चैनल ते पहिरियों भेरियों ॾिसनि था त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि। जेकॾहिं मुंहिंजी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि अचे थी त पोइ लाइक बि कजो, कमेंट बि कजो ऐं थी सघेव त पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि कजो। तो दोस्तों, असां वञूं पिया। मूंखे खाद छिटणी आहे गाह में, सावक जो गाह आहे, मैं खाद छिटींदमि। मौसम बि ख़राबु आहे। शुरूआति में तव्हां मुंहिंजे ॻोल्हे ते कोडर बि ॾिठी हूंदी। कोडर इन जे करे छाकाणि त मौसम ख़राबु आहे। असां पंहिंजा जेके बि वंदा वग़ैरह आहिनि उन्हनि खे सेट कंदासीं ऐं मज़बूत कंदासीं। अदा ये छा न सो दोस्तों, ये ॾिसो पिया मुंहिंजो सॉट तव्हां। हाणे कोडर बि हुन वटि आहे ऐं खाद बि हुन वटि आहे। हुनखे मां चयो त मां यार थोरो दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल करे वठां। तेसीं ताईं तूं चाहे न खाद ओतिरे ताईं खयूं अचु। ठीकु आहे, मां खयूं अचां थो। दोस्तों, ये आहे फुटी। मुंहिंजा अक्सर व्लॉग हिन नंबर ते ऐं हिन फुटी में ठहियल आहिनि, छाकाणि त वधि में वधि प्रॉब्लम आहे पैसे जी। ॿाहिरि असां वञी नथा सघूं, न को अहिड़ो ख़ासि मक़सदु आहे त को अहिड़ो ख़ासि एरिया या अहिड़ो को ख़ासि निकिरण जे हिते आहे बि कोन। दोस्तों, अॼु असां वियासीं अटो पिहाइण। ग़रीब जी हमेशह दिलि वॾी हूंदी आहे। जेके बि ग़रीब आहिनि न, मुंहिंजी दिलि चवे थी त असां पाण बि ग़रीब आहियूं त उन्हनि खे उन्हनि पंहिंजी गुरबत ते नाज़ करणु घुरिजे। ग़रीब हमेशह ग़रीब जी दिलि वॾी हूंदी आहे। असां हुते वियासीं। हुते असांजो हिकु रिश्तेदार हुयो। असां पहिरियों वियासीं, मतिलबु आहे 2-3 जॻहनि खां असां बिल्कुलु ख़ाली मोटी आयासीं। हुते हिकिड़ी सोलर वारी मशीन हुई, अटे वारी। उन चयो भाउ अॼु जेको आहे न मौसम सही न आहे ऐं बिल्कुलु सिजु लिकी वियो आहे, हुनजे करे मुंहिंजो त आसिरो ई न कयो। असां मायूस थी वियासीं। ऐं ॿी वरी हुई ट्रैक्टर वारी मशीन। उते वियासीं। उन जो यार असां मशीन बि बंदि करे छॾी आहे। मां चयुमि छो यार, मशीन असां इन वजह खां बंदि कई आहे जो महांगाई एतिरी घणी आहे, असांखे बचति न आहे ऐं असां बंदि करे छॾी आहे। उन्हनि जो असांजो बि आसिरो न कयो। हाणे 3 जॻह ते वियासीं। 3 जॻह ते उते बिजली जी मशीन हुई। वियासीं, उते असांजो रिश्तेदार हुयो बि मिसकिन, उते बीठल हुयो। बहरहाल मुंहिंजो अदब इख़लाक ॾिसी करे मां शर्मिंदो थियां पियो। यार, ग़रीब हूंदो आहे पर हुनजी दिलि हमेशह वॾी हूंदी आहे। उनजो अदब, उनजो इख़लाक, उनखे तालीम इहा मिलंदी आहे घरों ई। ग़रीब माण्हू खे घरों ई इहा तालीम मिलंदी आहे। यार, जेको बि हुजे वधि खां वधि उन ग़रीब माण्हू खे इज़त ॾियण जी हूंदी आहे। यार, जेको बि अचे उहो ग़रीब माण्हू, हर ग़रीब माण्हू ईअं सोचींदो आहे त यार मां उनखे इज़त ॾियां। मां पंहिंजी इज़त, मुंहिंजी इज़त तॾहिं थींदी जॾहिं मां माण्हुनि जी इज़त कंदुसि। उनजी इज़त, एतिराम, उनजो क़ुर्ब, इख़लाक ॾिसी करे यकीन ॼाणो न, उन मुंहिंजो दिलि खटे छॾियो। छाकाणि त हिकु ग़रीब माण्हू हूंदो आहे न, त अॼुकल्ह सोशल मीडिया ते ग़रीबनि जो हिकु मज़ाक उॾायो वञे थो। तो जेके बि ईअं कनि था थोरो ख़्यालु कयो। पहिरीं सॼी इहे वीडियो में ग़रीब जी तज़लील हूंदी आहे। मां काफ़ी वीडियोज़ ॾिठियूं आहिनि न। पहिरियों वीडियो ठाहींदा
सिर्फ़ ऐं सिर्फ़ गरीब जी तज़लील कंदा। कीअं? सिर्फ़ ऐं सिर्फ़ गरीब जी तज़लील इन करे ई कंदा त हाणे को ग़रीब माण्हू ॾिसंदो हूंदो यार उनखे बि इन ॻाल्हि जो अहसासु न थींदो हूंदो ग़रीब माण्हू कीअं अॻियां वधे। उनखे इहा ख़बर आहे जॾहिं बि मां अॻियां वधंदुमि न ही मुआशिरो पहिरियों मूंसां ही सलूक कंदो। इनजे करे को बि ग़रीब अॻियां नथो अचे। छाकाणि त सोशल मीडिया अध खां घणी त माना हर कोई पंहिंजा व्यूज़ ठाहिण जे लाइ ईअं ई कंदो आहे। व्यूज़ सब्सक्राइबर वधाइण जे लाइ, फॉलोवर वधाइण जे लाइ कुझु ख़्यालु कंदा कयो, ग़रीबनि सां ई न कयो। थी सघे तव्हां ग़रीबनि जी मदद हेल्पिंग में सुठी वीडियोस ठाहियो। इहो चाहे पहिरियों सॼी वीडियो में 8 मिंट जी ठाहियो था, 10 मिंट जी ठाहियो था, उनमें सिर्फ़ ऐं सिर्फ़ ग़रीब जी तज़लील कयो था ऐं आख़िरी 1 सेकंड आहे 2 सेकंड आहे उनमें पोइ वरी ग़रीब खे तव्हां क्लियर करार ॾियो था। इहा ग़लति ॻाल्हि आहे। ईअं न आहे त पहिरियों तव्हां सफ़ा उन ग़रीब जी एतिरी तज़लील करण खां बाद में आख़िर में वरी तव्हां 2-3 मिंटनि जी छा आहे न वीडियो खे ठाहे करे वरी आख़िर में मिंट ॾेढ जी करे तव्हां इहो कयो था। इहो सही न आहे। सो तव्हां ग़रीबनि जी तज़लील न कयो। दोस्तो खाद छटिणी हुई, लॻे थो झली बि फाटल आहे ऐं हाणे झली बि नई ठाहिणी पवंदी। असां ठाहे वठूं, तव्हां दोस्तनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था। ठाहियूं ठा इन को ठा ठा तव्हांखे जल्दी ही ॾिसो दोस्तो। सो ॻाल्हि करण जो मक़सदु इहो ई आहे त झली लॻे थो त झली मूंखे ई ठाहिणी पवंदी। मुंहिंजो सौटु चयो त मूंखां न ठाहिबी। मां झली ठाहे वठां ऐं तव्हां दोस्तनि खे बि ॾेखारियां त झली कीअं ठाहिबी आहे। सिंपल तरीक़ो आहे। तव्हांखे मां 1 मिंट में दसे ॿुधायां थो। जेकॾहिं तव्हां वटि बोरो अवेलेबल आहे, तव्हांखे झली ठाहिणी आहे न, तो तव्हां बोरे में हिकु साइड खां भींड विझोसि। भींड विझी करे मथी कुंड खे उन सां मिलाए वरी मथां हिन जी ॻंढ ॾेई छॾियोसि। हाणे ॾिसो था तव्हां त मुंहिंजो सौटु झली ठाहे थो। जीअं मां तव्हांखे ॾेखारियमि न, ही ॾिसो पहिरियों ही सिधो ख़ाली बोरो आहे, वरी हिनखे भींड विधो अथसि अंदरि। उनखां बाद में वरी हिनखे मिलाइण सां ही ॾिसो तव्हां हाणे मिली वियो। हाणे वरी हिनजे मथां वरी धाॻो ॿधींदासीं। धाॻे ॿधण सां ही सफ़ा सेट थी वेंदी, झली थी वेंदी। पोइ तव्हां खाद बि छटे सघो था। ॿिज वग़ैरह आहे तव्हां वटि, उहो बि तव्हां छटे सघो था। तो दोस्तो ही जेतिरे ते ठाहे वठे, मूंखे बि खाद छटणी आहे ऐं तव्हां दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल बि करणी आहे। ॻाल्हि ॿोल पंहिंजी थी वई। उमेद कयां थो त मुंहिंजी अॼु जी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे पसंदि आई आहे त पोइ लाइक कजो, कमेंट कजो, शेयर कजो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। अल्लाह हाफ़िज़।